दही निशानी अल्लाह जो रसूल अल्लाह बाबा या तकीब है दही निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बयान फरमाई पान फरमायो पैर गाड़ा माल के चरण वाला पड़ी जाना और कुछ भी न होगा बड़ी बड़ी दुनिया का मालिक होगा गाल समझ में आई है ना साहब तो फरमाए एकड़ी रिवायत के अंदर अल्लाह जो रसूल फरमाए बकरी के चारण वाला करोड़पति होगा बोला सोली सीधी भी बुधाया लेकिन कावल लगे तो बलि लगे बकरी के चारण वाला चावला दादा गलायो ता दिठाया न दिठा कसम दो अल्लाह बुधायो 1400 साल गुजरी गया हुजूर फरमायो के कल्लो गडारो बकरी चारी रहा आज वो करोड़ रुपए का मालिक है नाचित के चारण वाला मां आगे करोड़पति नजर आंदा या पेशन कोई सच्ची आए या ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिल्डिंग जे ठाइण में एक बे खां अगराई करो छा बिल्डिंग जे ठाइण का एक बे खां छा करो अगराई करो वो तो मुंजी जाए भली होजे वो तो मुंजी जाए भली होजे वो तो मुंजी जाए मथे होजे वो तो मुंजी जाए मथे होजे मां कुर्बान मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत मुजा सोना 1400 साल पहली जे का गाल उदाई अल्लाह जो कसम है अखिन ना दिसदा या शय आए पाण फरमायो क़यामत तेसी ने कायम रही जिसने अरब की सरजमीन जे मथा आबादी गांव उठे अज ता वजी करे रिसर्च करे और पेरन ने पानी जो बिल्कुल हुंदो अज अरब भी आबादी वाली जा मजा मिठा अज अरब भी कणक वारो फसल करता अज अरब भी जो हो अज जमीन को आबाद करता पिया 1400 साल पहले अरब की बिल्डिंग में दिसो ये उठने दाच जे जाण वाला नाइन दे बेचा दुबई में छाए सब का बड़े बिल्डिंग काते है दुनिया जनता दुबई जनता एकड़ी बिल्डिंग नडिया तो वरी बुर्ज खलीफा जा वरी थाए थी आजा वरी थाए चौथी आजा वरी थाए हुजूर एना जो कोने को पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साल पहले बुधाया गया ये मामला में मसाइल थीना अज असा अखिन ना दिसना के ये मामला में मसाइल बाबा बराबर ही आता हां जेके बकरिन के चारण दा वो करोड़पति आए क्या ना एकड़ा माण्हू कोन अंदर वडी गाला इन के हेतरो विश्वास के अदब त नाए बाबा अदब थीवा के खानदान माण्हू चा अदब जे में थीवा के खानदानी माण्हू में थीवा जेको बाकायदा खानदान वालो हिक लोग भी आयो जे बकरी को चारे हाने जे लगे पैसो आयो तो खानदानी त नथो नी गाल समझ में आई ना इन के गालाणी में खबर कान को नहीं लगे तमीज ही ना है तमीज होना क्यों है जेको देरूंगा भली उन पैसो हो जाए या ना हो जाए माल हो जाए या ना हो जाए एकरे खानदान शराफत से वापस आंदो उन में अखलाक शराफत वाला जुजा नजर आंदा पर जे करे ना उन में अखलाक शराफत वाला जुजा नजर आंदा बराबर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यानी निशानी क़यामत का आदम सिर्फ मानो जान सुनाने वाले के सलाम चा तवाए साईं ट्रपल आयो ना कोई तो हितां खां वठी करे जे करे शहर ताईं हलो केतरा माण्हू रस्ते में ईंदा सलाम न कंदा चाहे करे अच्छा वरी जे सलाम करो मुसीबत ई आहे के माण्हू के बस सलाम करे न अस्सलाम वालेकुम जीअं त केरा मां तो बोल सुना आओ कि ना जान सुनाने वालो साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम माने जेके सुनाने गांव के सलाम कदाले जेके न सुनानी चाले न के सलाम करे अरे करे न कदाले 1400 साल पहले हुजूर जे का निशानी बयान फरमाए वाकिन राज नजर थी जान सुनाने वाले का नाम सलाम करो वही सलाम जा भी घड़ा किस्म आई गाल समझ में हलो आए त मेरे दिन वाली बात दिया और ऐसा जे इस्लाम जे अंदर अस्सलाम वालेकुम अला या अली मदद जो बाबा ही काठो मांदी भला तू हजरत अली साईं के न मनी तो आजा असा इन पूरी दुनिया के सोने आली जे पैर जे हेठा जेका मिट्टी आ अल्लाह जो कसम औरत से कुर्बान हजरत अली साईं जेके जंग जुड़ी हर एक जंग के अंदर असा के जो सबक हजरत अली साईं ने रलो अल्लाह के सरण वालो सबक दे सोने अली दा सलाम वालेकुम हजरत अली हजरत हसन ने दा सलाम वालेकुम हजरत हुसैन साईं दा सलाम वालेकुम हाने जेको चेवर आगे तमा अली जो आशिक तो उन के चो तू या अली सिर्फ अस्सलाम वालेकुम चो हजरत अली साईं छा जो लगायो अस्सलाम वालेकुम हजरत हसन ने छा जो अस्सलाम वालेकुम हजरत हुसैन साईं छा जो अस्सलाम वालेकुम जय चयो जय कयो अस्सलाम वालेकुम तो जेके फरमा बरदार रसूली हुंदा तो सोने अली के चवण ते हलंदा जेके नाफरमान भगी हुंदा पांजे कम सां हुंदा उन जो इस्लाम सां हजरत अली सां हजरत हसन सां
हजरत हुसैन दा कहीं भी किस्म जो को भी ताल्लुक गाल समझ में आई है सलाम इस्लाम बजल रही है अस्सलाम वालेकुम ऐ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलाम के आम को सलाम वालेकुम इन में दुआ है मोमिन भी मानो सलामती हुजे तोजेला आफियत हुजे तोजेला अल्लाह से रहमतुल्लाह अल्लाह जी रहमत हुजे तोजे वथा बरकातु अल्लाह जी बरकत हुजे तोजे वाला कितना हसीन है जबरदस्त मज़हब है इस्लाम जय शुरुआत हमर इंसान के आफियत और माहौल से कर गाल समझ में आई है साहब फरमान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में टाइम और साहब आए जो अस्सलाम वालेकुम अल्लाह के रसूल फरमाए अंदर ने खरीदो बेवली साहब आए उन जो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह अल्लाह के रसूल फरमाए है जो नाम अमल जो अंदर लिए लेके लिखी हुई जो को साहब आए जो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन साहबी जो नाम अमल के अंदर अल्लाह से 3 नेकी लिखराए केड़ो सूरत जबरदस्त मज़हब इस्लाम है जेकर ऐसा है कि सलाम कयो फायदो भी तवाए ऐसा जो रहमत भी तवाए ऐसा जो अल्लाह की बरकत भी तवाए ऐसा जो ऐसा जे नाम अमाल के अंदर अल्लाह से एक भी लिखराए वो मुजादा एड़ो मज़हब इस्लाम जो टोकी असा के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो है या तो जी असा जी खुशनसीबी है वो है छोटा इन इस्लाम का पता ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तेरी निशानी अल्लाह के रसूल फरमायो कयामत रात में मानो लिखण पढ़ण छड़े दी चा लिखण पढ़ण पर नवा नयो सेवा छी जे में मानो लिखण पढ़ण जी तरफ गौर फिकर न कंदा अजकल तवा ॾिसो न एकड़ा माण्हू जेके एमबीबीएस चईंदा फलाणो उनके तां मोबाइल ॿुधाए रहियो जेको अजकल 800 रुपया या 600 रुपया मजदूरी जेके मिले थी उनके भी शामसिक मोबाइल पकड़ाओ फर्स्ट क्लास यार मां ही तो बड़े लाया मां भी मोबाइल तो लाया ही बड़ा मजदूरी तो करे इनके भी वो इन शहर के दिसी करे माण्हू पढ़ाई ता आसे आसे कलम खणदा तो पढ़ाई जो है तो पुरानो घोटे जो दौर जो ॻाल्हि जो पढ़ाई वधी करे हाणे हर शइ ये थी गई हर शइ आप जेका शइ लॻायो वो मोबाइल में थी ॾिसा का ॻाल्हि समझ में जे ठड़ कर रहा है सब वो मोबाइल ते आई आई ॻाल्हि समझ इन नए आलात जे करे माण्हू जो पढ़ण खां लिखण पढ़ण खां असां जे सिंध में त तालीम जो कवर बाबा आहे असां कीअं ॻाल्हाईंदा असां जा ॿार पंहिंजा सभु उस्ताद बि तालीम कराइनि असां ख़ुदि पाण द्वारी आहियूं असां जा पुट असां जूं न्याणियूं असां जा मामलात असां अंदरि रहण वारा ईअं कापी हलंदी आहे मां सम्झंदो काहे स्पीक रहंदी जेका इंजान में कापी जी जेका आहे हीअं जो पल ईअं कापी जो निकिरंदो छूट करे 3000 ॿार गिफ्ट में वञण लाइ पाछे आई ॻाल्हि समझ में अॻिते जॾहिं महिल असां वारा हलंदा त पोइ इन्हनि खे का बि वीचारनि खे ख़बर न हूंदी ऐं यकीन ॼाणियो अॼुकल्ह खोड़ अहिड़ा माण्हू जेके वॾनि उहिदनि जे मथां आहिनि उन्हनि वीचारनि खे अंग्रेजी में पंहिंजो नालो लिखण में न ईंदो आहे बाबा हक़ ॻाल्हाइबो चाहे राज़ी रहो या नाराज़ ख़ुदा जी सिंधी आहे अंग्रेजी में उन्हनि खे नालो लिखण में हिकु त अंदरि कापी करे पास थी आयसि हिकु तो असांजो शुरूआत थी वई ॿी शुरूआत छा जी आहे 10 लख ॾे त नौकिरी ॾियां आई ॻाल्हि समझ में आयल हाणे माल वठी पोइ थोरे बि सवाल है पढ़ियल आहे या न आहे पढ़ियल सलाहियत आहे या न आहे हेॾो सदा बाबा क़ौम काइद आज़म मोहम्मद अली जना रहमतुल्लाह अलैह आयो नौकरी पहुंची आहे बाबू मसलो अरे बाबा ही ऑफिसर के जेकर को माण्हू चवंदो त बाबा शर्म कयो हया कयो हे छा आहे चाहे वाद पंहिंजे लाइ असांखे त 10 लख मिलिया तो चाहे मुल्क जो टोलो गलत भली थे पर इन्हनि खे का बि परवाह ॻाल्हि सम्झ में आई आहे इहा हक़ीक़त ॿुधायो अली करे सब जायल जन्नत थींदा तो ज़ाहिर फ़ाइदो भी वो मिलंदो इंसाफ भी वो मिलंदो उम्मीद भी वो रखो वो जेके चिट जे तली असां जा ऑपरेशन कया कंदा चङा एमबीबीएस दाख़िल नहीं था ये जे अबू के पास वाला दाख़िल आया तो को वो जेका ऑपरेशन कंदा एगरो टुको ॾींदा पिया आई ॻाल्हि समझ में आया बराबर अल्लाह जे रसूल चोटी निशानी बयान फरमाए त क़यामत खां पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माण्हू पूरी गवाही ॾींदा छा ॾींदा बाबा ॾाढा ॻाल्हायो तव्हां बि ॻाल्हायो माण्हू छा कंदा तव्हां ॻाल्हायो वक़्त माण्हू चवंदा मौलवी अकेलो वेठा ॿियो कोई माण्हू छा कंदा पूरी गवाही ॾींदा अॼु क़ुरान था खणी वञो कूड़ ते बिना अल्लाह जो कसम आहे क़ुरान मुंहिंजो आॾो कयो कोर्ट में जॾहिं बि कंहिं माण्हू खे घुरायो वेंदो आहे न गवाही जे लाइ आई ॻाल्हि समझ
कोन के पेरो पेरो कलमो पढ़ाईंदा बाबा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आई गाल समझ हाने ला इलाहा इल्लल्लाह भी पढ़े मुहम्मदुर रसूलुल्लाह भी पढ़े वो शुरुआत कमा था अल्लाह है फायदे सुमान जहाल अल्लाह हेरा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जमना खां बाद में जमीन फाटे मुसलमान ने जे अंदर घिरी वंदी दूर त लगल आए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोजे जे आलो पी करे केड़ी अखिन का हुजूर जे मथा दुरूद पढ़दे केड़े हाल सा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथा दुरूद पढ़दे अल्लाह जे रसूल फरमायो चाहे पूरी गवाही दी अल्लाह जे रसूल जे हदीस सुनदा है जे पूरी गवाही दी उन जे मथा जहन्नम वाजिब है उन जे मथा जहन्नम चाहे डाडा न गालायो उन जे मथा जन्नत हराम है उन जे मथा जन्नत जहन्नम वाजिब साहबी तो अल्लाह जे रसूल वडी गाल जे मथा पूरी गवाही दे या नंढी गाल जे मथा पूरी गवाही दे तो वो भी हां फरमायो जोड़े जो दंदन जे बारे में जे पूरी गवाही दे आयो ना तने में जे मथा जहन्नम वाजिब जन्नत जे मथा हराम यह फतवा कह दिया है आका जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल साहब फरमाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे करे बैठा कुछ देर खां पहुंचो हां फरमायो टिन गालिन का पंहिंजो पाण खे बचायो जाओ घणन गालिन का बचायो टिन गालिन का पंहिंजो पाण खे बचायो पहिरियों फरमायो त अल्लाह जी ज़ात सां के शरीक कदे भी न अल्लाह जी ज़ात सां के शरीक बाबा ॾियण वारो केरा ॾाढा ॻाल्हाए चवंदे माण्हू बा बि भई चवनि कुझु ॾियण वारो केरा ॾाढा जीव ॾियण वारो केरा शिफ़ा ॾियण वारो केरा इज़त ॾियण वारो केरा आसमान बनाइण वारो केरा ज़मीन बनाइण वारो केरा माउ जे पेट में बच्चे खे पालण वारो केरा पखियुनि जे वात खाली में जेका चुराइण वारे दाणे विझण वारो केरा अल्लाह सभई के कॾहिं बि शरीक न कयो ऐं ॿियो फरमाए पंहिंजे वालिदनि खे कॾहिं नाराज़ न कजो पंहिंजे पीउ माउ खे कॾहिं बि नाराज़ ऐं टियों फरमायो मरंदे मरी वञे पूरी गवाही कॾहिं बि न ॾिजाए असां वटि त रहिड़ियूं था वञनि हिकिड़ो हो करे को फ़ैसिलो थींदो आहे न उहो फ़ैसिले कढण जा कुझु करे चवंदा हो जेके वरी उहो मालिक जेके दावा वारा हूंदा उहे बि विचा जेके चमचा साईं असांखे तूं 5 क़ुरान ॾे मां चवंदो आहियां इन्हनि जाइलनि खे क़ुरान न ॾियो असां वटि हिकिड़ो फ़ैसिलो मौलवी साहब वेठा फ़ैसिलो कनि पिया ईअं अमराए ठपा ॾेई करे साईं कुझु भली तव्हां 7 क़ुरान हुन जो दानेदार जो क़ुरान जी ख़बर ई न आहे टेक्टो खणंदे मथे ते टेक्टो तो मां न खणी सघंदुमि क़ुरान जी ख़बर ई न आहे तोखे हुन जी इज़त ऐं जलाल जी ख़बर ई न आहे क़ुरान त पंहिंजी जाइ ते आहे क़ुरान जे हिकिड़े हर्फ़ जे मथां हिन पूरी दुनिया खे क़ुर्बान करे ओ मुसलमान तुंहिंजे ईमान खे छा कयो आहे हुन हुजूर जे मथां कलमो पढ़ी करे हुन तूं ग़लति ॻाल्हि करे मरंदे मरी वञो पर कॾहिं बि कंहिंजे मथां पूरी गवाही अल्लाह कंदो आहे अल्लाह